नाज़रीन शाम के ख़बर है तो जीमेल आईडी किएं ठाहिबी आहे। जेकॾहिं तव्हांखे ख़बर ना आहे तो ही वीडियो तव्हांजे लाइ आहे ऐं जेकॾहिं तव्हांखे ख़बर आहे तो तव्हां स्किप करे हिन वीडियो खे वञी सघो था। ठीकु आहे, बिल्कुलु सवलो तरीक़ो मां तव्हांखे ॿुधाइण लॻो आहियां ऐं उन खां अलावा मां तव्हांखे इहो बि ॿुधाईंदुसि त पंहिंजो हिकिड़ी न हिन में तव्हां 100-200 जेके तव्हां जीमेल आईडियूं ठाहे सघो था, बआसानी सां तव्हां उहे ठाहे सघो था। पोइ छो न इहो तरीक़ो जल्दी सिखी वठिजे, केॾांहुं न वञिजो, असां सां गॾु रहिजो, छो जो अव्हांखे सिखणो आहे जीमेल आईडी कीअं क्रिएट कजे। जी नाज़रीन, अची विया आहियूं पंहिंजी मोबाइल जी स्क्रीन ते। हिते अव्हांखे सभ खां पहिरियां जीमेल जो जेका एप्लीकेशन हूंदी आहे उन में वञिणो आहे। ठीकु आहे, हीअ तीर जे ज़रिए मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां थो, तव्हां बिल्कुलु जीअं मां कंदो हलां ईअं ई तव्हां कंदा रहिजो। जीमेल ते सिलेक्ट कयोसीं जीमेल खे। ठीकु आहे, हिते तव्हां ॾिसी सघंदा हाणे असांखे नओं अकाउंट क्रिएट करिणो आहे। मथे जेको लोगो अचे थो इन ते क्लिक कयो, तीर ज़रिए तव्हांखे मां ॾसींदो थो हलां इशारनि ते। ठीकु आहे, मथे शो न कराईंदो पंहिंजी मां आईडी, बाक़ी तव्हांखे न्यू क्रिएट करणी आहे। ठीकु आहे, जिते लिखियो पियो आहे तीर मां तव्हांखे हणी वरी बि ॾेखारियां थो। ठीकु आहे, तव्हांखे इते ई क्लिक करिणो आहे। हाणे हिते मथे जेको गूगल लिखियलु आहे तव्हांखे इन खे सिलेक्ट करिणो आहे। ठीकु आहे, इन खां पोइ हाणे हिते तव्हां खां पैटर्न हूंदो या पासवर्ड जेको लॻल हूंदो मोबाइल खे उहो तव्हां खां घुरंदी। उन खां पोइ थोरी लोडिंग थींदी। जी नाज़रीन, तव्हां ॾिसी रहिया आहियो, हाणे हिते हेठों लिखियलु आहे क्रिएट अकाउंट, तव्हांखे इन ते सिलेक्ट करिणो आहे। इहो तव्हांखे सिलेक्ट करिणो आहे। ठीकु आहे, ठीकु आहे, इन खां पोइ तव्हांखे हिते हेठियां ते क्लिक करिणो आहे। जी हाणे तव्हांखे हिते लास्ट नेम ॾियणो आहे ऐं फस्ट नेम ऐं लास्ट नेम ॾियणो आहे। ठीकु आहे, हिते मां AK लिखंदुसि, तव्हां जेको लिखो लिखी सघो था। हिते मां जान लिखंदुसि, मिसलन। ठीकु आहे, उन खां पोइ नेक्स्ट क्लिक कजो। हिते डेट ऑफ बर्थ जेका तव्हांजी डेट ऑफ बर्थ हुजे उहा, जे तव्हां बि ग़लति सलत बि लॻायो त लॻाए सघो था। ठीकु आहे, हाणे नेक्स्ट। जी हाणे त मेल असां सिलेक्ट कयो था, फीमेल बि सिलेक्ट करे सघो था। हिते तव्हां ॾिसी सघो था असांखे मथे शो थियूं आहिनि पंहिंजो 2 जीमेल आईडियूं। ठीकु आहे, हेठियां ते लिखियलु आहे, मतिलबु तव्हां पंहिंजी बि का करे सघो था। हीअ असांखे मैचिंग में ॾिनी अथनि 2, त मां हिननि मां विची सिलेक्ट कयां थो। हिते तव्हांखे पासवर्ड ॾियणो आहे। पासवर्ड मां शो न कंदुसि तव्हां सां, इन जे करे तव्हां वीडियो खे ॾिसंदा रहो। बाक़ी पासवर्ड जेको आहे सो शो नथो करे सघां मां सां। हिते पासवर्ड मां लॻाईंदुसि। ठीकु आहे, जी हिते तव्हां ॾिसी सघो था, ॿियो कुझु न आहे करिणो, तव्हांखे येस आई एम इन करिणो आहे। उन खां पोइ मथे ॾिसी सघो था, हाणे नेक्स्ट कयोसीं। जी नाज़रीन, आई एग्री सिलेक्ट कयो, बसि तव्हांजी आईडी तयारु आहे। जी तव्हांजी आईडी तयारु थी वई, बिल्कुलु ठीकु आहे। तव्हां मथे हाणे लोगो जेको नज़र अची रहियो आहे TIK, इन ते क्लिक कंदव। ठीकु आहे, तीर ज़रिए तव्हांखे मां ॾेखारियां थो।
इन ते क्लिक कजो। जी हिते तव्हां ॾिसी सघो था ही AK जान वारी ID तयारु थी वई आहे। ठीकु आहे, उन खां पोइ तव्हां वरी हेठि ॾिसंदव एड एनदर अकाउंट। ठीकु आहे, हाणे मां जेको तव्हांखे ॿुधायोमि पहिरियां ई त तव्हां हिन ते जेतिरा अकाउंट क्रिएट करणु चाहियो करे सघो था। इन जे करे एड एनदर अकाउंट ते तव्हां क्लिक कंदव त वरी ईअं ई जीअं तव्हांखे ॾसींदो आहियो ईअं ई वरी तव्हां प्रोसीजर हलाईंदा अचो। उन खां पोइ पंहिंजो वरी ॿियो तव्हां नओं अकाउंट क्रिएट करे सघंदव। ठीकु आहे, जेकॾहिं तव्हांखे वीडियो पसंदि आयो आहे त हिन वीडियो खे लाइक ज़रूरु कंदा। अव्हां जी वॾी महिरबानी।